नाज़रीन, सिंधी सकाफ़त के उजागर करण लाइ आवाज़ टीवी पारां बोदर फार्म में 2 ॾींहनि वारो सिंध सकाफ़ती मेलो मुनक़द कयो वियो। मेले जी मुख्य तक़रीब बाद राति जो महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम थियो, जंहिंमें उमरकोट जे रागी उस्ताद फ़क़ीर अल्लाह बचायो शिरकत करे महफ़िल खे जुमाए छॾियो। उन हवाले सां ॾिसूं था जानिब दलवाणी जी रिपोर्ट। सिंधी सकाफ़त जा समूरा ॾेख ॾेखारण ऐं पंहिंजी क़दीम सकाफ़त खे उजागर करण लाइ आवाज़ टेलीविज़न पारां सिंध सकाफ़त मेलो 2022 बोदर फार्म मुनक़द कयो वियो। मेले जी मुख्य तक़रीब बाद राति जो महफ़िल मौसीक़ी थी, जंहिंमें उमरकोट जे मशहूर रागी घराणे सां तालुक़ रखंदड़ फ़नकार उस्ताद अल्लाह बचायो फ़क़ीर शिरकत करे सिंध धरती जा गीत ॻाए महफ़िल मचाई। असांखे हर साल हिते घुरायो वेंदो आहे ऐं आवाज़ चैनल जे तरफ़ां जेको सकाफ़ती ॾियारो आहे हे तमामु सुठे नमूने सां असां मल्हाईंदा आहियूं हिन बोदल फार्म में। ऐं कल्चर वारनि असांखे अलाए छो आउट कयो आहे ऐं असांजी आवाज़ चैनल जेको आहे हिन जी वॾियूं महिरबानियूं जिन असांखे हिन प्रोग्राम में हर साल वांगुरु हिन साल बि शरीक कयो आहे। ऐं 4 डिसंबर ते असां आवाज़ चैनल सां गॾु आहियूं। सिंध जी जेका अज़ीम सकाफ़त आहे, जेको अॼु ॾियारो मल्हायो वियो सिंधी सकाफ़त जो, इहो असांखे क़दीम तहज़ीबी सकाफ़त सां मिलाए थो। उहा अज़ीम सकाफ़त जॾहिं माण्हू वहशी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ, वहशी दौर में हुआ, तॾहिं बि हिन तहज़ीब जा जेकी माण्हू हुआ उहे ख़ुशि लिबास ज़ेब तन कंदा हुआ। अहिड़ी असां अज़ीम तहज़ीब जा जेकी मालिक आहियूं। आवाज़ टीवी जे तरफ़ां जेको मेलो लॻायो वियो सकाफ़ती मेलो, इन जी असांजे इलाइक़नि में ई पोइते पयल इलाइक़ो आहे डिगू फार्म, जेको बोड मुतासिर असांजा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे हिकिड़ी तमामु बहितरीनु ख़ुशख़बरी आहे ऐं हिकिड़ी जीअं चऊं तफ़री आहे, जंहिंमें अॼु मलमलाखड़ो बि थियो शाम जो। ऐं उन खां अलावा वरी सुबुह जे पार जेका या एवार्ड तक़रीब थी, जंहिंमें उस्तादनि खे एवार्ड ॾिना विया। ऐं उन खां पोइ वरी हींअर जेका तमामु बहितरीनु मौसीक़ी महफ़िल थी। आवाज़ टीवी सां 4 डिसंबर ते असां वरी बि गॾु आहियूं, भरपूर साथ ॾींदासीं। अॼु जेको मेलो थियो सिंध सखावत जो ऐं आवाज़ टीवी जे तरफ़ां ॾाढो मज़ो आयो ऐं फ़नकार असांजो आयलो उस्ताद अल्लाह बचायो ऐं उन पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो ऐं असां आवाज़ टीवी सां गॾु आहियूं ऐं 4 डिसंबर ते बि आवाज़ टीवी सां असां गॾु हूंदासीं। महफ़िल मौसीक़ी में इलाइक़े जे वॾे अंग में नौजवाननि मौज़ूद शख़्सियतनि सिंध जी सकाफ़त अजरक टोपी पहिरे शिरकत कई। महफ़िल जी पुॼाणी ते फ़नकार अल्लाह बचायो फ़क़ीर सिंध जो हो जमालो ॻाए समूरी महफ़िल खे जुमाए छॾियो। कैमरामैन टीम सां गॾु जानिब दलवाणी, आवाज़ टेलीविज़न न्यूज़, बोदर फार्म।